दहशतगर्द बारूदी मवाद सूदो लाहौर में दाख़िल थी चुका आहिनि। पंजाब जे निगरान हुकूमत मीनार पाकिस्तान वटि पीटीआई जे अॼोके जलसे में दहशतगर्दी जो ख़दशो ज़ाहिर कंदे थ्रेट अलर्ट जारी करे छॾियो। जलसे लाइ कारकुननि जी आमद जारी। पीटीआई अॻुवाणनि शाह महमूद कुरैशी, फवाद चौधरी ऐं हमाद असर चयो आहे त जलसे खां अॻु कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। मुख़्तलिफ़ हंधनि ते रुकावटूं बीहारियूं वयूं आहिनि। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क खे पुलिस स्टेट बणायो वियो आहे। सीसीपीओ खां वेंदे समूरनि अहलकारनि ताईं जा तफ़सील मौजूद आहिनि, खेनि हिसाब ॾियणो पवंदो। कारकुन समूरी रंडकूं टोड़े मीनार पाकिस्तान जे जलसे में शिरकत कंदा। मुल्क जो गद्दार मीनार पाकिस्तान जहिड़े पाक जॻह खे पंहिंजे कूड़ लाइ इस्तेमाल करे रहियो आहे। मुल्क ख़िलाफ़ कमु कंदड़ एजेंट खे मीनार पाकिस्तान ते जलसे जी इजाज़त न हुअणु घुरिजे। वफ़ाक़ी घरू वसी राणा सनाला बयान जारी कंदे चयो आहे त इमरान खान आइन, कानून, सचाई, तोशाखाना, फॉरेन फंडिंग ऐं टेरियान न्याज़ी केसिस खां छूट हासिल करणु चाहे थो। खेसि पहिरियां अमरीकी लाबी फर्मनि खां हक़ीक़ी आज़ादी हासिल करणु घुरिजे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी लाहौर जे थाणे ते दाख़िल 3 केसिस में हिफ़ाज़ती ज़मानत मंसूर। इमरान खान सख़्त सिक्योरिटी में लाहौर जे रेसकोर्स थाणे ते दाख़िल 3 केसिस में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश थियो ऐं मौक़िफ़ इख्तियार कयो त 3 केसिस में खेसि गिरफ़्तार करण जो ख़दशो आहे। अदालत खे इस्तदा आहे त हिफ़ाज़ती ज़मानत मंसूर कई वञे। अदालत इमरान खान जे 4 अप्रैल ताईं अबूरी ज़मानत मंसूर कंदे खेसि हिदायत कई त कंहिं बि ॿुधणी ते गैरहाज़िर नाहे रहणो। इमरान खान जी हक़ीक़ी आज़ादी जानवर न्यूट्रल ऐं जनरल बाजवा जी ताहयात एक्सटेंशन खां थींदे मोहसिन नक़वी ऐं अमरीका खां माफ़िन ताईं पहुची दफ़न थी चुकी आहे। हक़ीक़ी आज़ादी जो जनाज़ो अॼु राति मीनार पाकिस्तान ते पढ़ियो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त मीनार पाकिस्तान में फॉरेन फंडिंग, तोशाखाना जी चोरी ऐं टेरियान खे पंहिंजो करण ते बि रोशनी विधी वञे। क़ौम खे ॿुधायो वञे त गुज़िरियल 4 सालनि दौरान मुल्क खे महांगाई, बेरोज़गारी ऐं तबाही जे धुबण में धिकियो वियो। इमरान खान जे फोकल पर्सन हसान न्याज़ीअ जी कोयटा ऐं इस्लामाबाद में दाख़िल केसिस में ज़मानत मंसूर। कोयटा जे जुडिशल मैजिस्ट्रेट हसान न्याज़ीअ जी 1 लख रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंसूर करे वरिती। हसान न्याज़ी ख़िलाफ़ 18 मार्च ते कोयटा जी एयरपोर्ट थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो। खेसि गुज़िरियल ॾींहुं 1 ॾींहं जे राहदारी रिमांड ते कोयटा पुलिस हवाले कयो हो। इस्लामाबाद जी अदालत 30,000 रुपयनि जे मचलकनि एवज़ हसान न्याज़ी जी ज़मानत मंसूर करे वरिती। मुल्क की सालमियत से खेला जा रहा है। वो इस मुल्क के पूरे इस निजाम के साथ एक घिनौनी साजिश उसके खिलाफ की जा रही है और वो साजिश जो है, साजिश बैरूनी है, लेकिन उस बैरूनी साजिश में जो लोग इस्तेमाल हो रहे हैं और वो जानबूझकर इस्तेमाल हो रहे हैं, वो हमारे अपने पाकिस्तानी हैं। और ये कोई स्मॉल गेम नहीं थी, ये एक लार्जर गेम थी। और मैं कहता हूं बिल्कुल कि इस पे बाकायदा इस पे फैक्ट फाइंडिंग कमीशन बनाया जाए कि कौन कौन इस लार्जर गेम का हिस्सा रहे हैं, कौन कौन लोग हैं जो चाहते हैं जानबूझकर कि इस मुल्क को नुकसान पहुंचाया जा सके। हर मुमकिन कोशिश की जा रही है इस मुल्क को कमजोर करने की। सूबाई वज़ीर शर्जील मेमण मुल्क ख़िलाफ़ साज़िश कंदड़ अनसरनि खे वाक़फ़ु करण लाइ फैक्ट फाइंडिंग कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो त हिकु सियासी पार्टी मुल्की सलामती खां खेॾी रही आहे, जंहिंमें पंहिंजनि माण्हुनि खे इस्तेमालु कयो पियो वञे, पर ॾही साज़िश में मुल्क जा मुहरा इस्तेमालु थी रहिया आहिनि। फैक्ट फाइंडिंग कमीशन जोड़े ज़िम्मेवारनि जो तयन कयो वञे। शर्जील मेमण पारां सदर आरिफ अलवी ख़िलाफ़ मुआख़ज़े जी कार्रवाई शुरू करण जो मुतालबो। पीटीआई पंजाब ऐं केपी में इलेक्शन मुलतवी करण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सिफ्तैन खान, असद उमर ऐं
मियां महमूद रशीद पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत पंजाब ऐं केपी जे निगरान हुकूमतुनि खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त इलेक्शन कमीशन अदालती फ़ैसिले ऐं आइनी मैंडेट जी भञकड़ी कई। चूंडूं मुलतवी करण वारो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई शेड्यूल मूजिबि 30 अप्रैल ते इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो वञे। महांगाई ते ज़ाब्ते लाइ हुकूमत कदम खणी रही आहे। तारीख़ में पहिरियों भेरो मुफ़्त अटो ॾिनो पियो वञे। अटे जी विर्छ में शिकायतूं साम्हूं अचण बैदि पाण दौरो करे रहियो आहियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं सरगोदा में मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म सरगोदा में लॻायल अटे जे स्टॉल ते इंतज़ामनि ऐं अटे जी मयार जो बि जाइज़ो वरितो। कराची में हर शइ मुक़रर कयल अघ खां ॿीण ते महांगी मिली रही आहे। डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर्स ऐं प्राइस कंट्रोल अथॉरिटी वारा छा करे रहिया आहिनि? इंतज़ामिया मार्केट वञी ऐं आम वाइपे जी शयुनि जा अघ चेक करे। गवर्नर सिंध कामरान टसूरी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त महांगाई जे तूफ़ान खे रोकण लाइ ऑर्डिनेंस ते सही कई हुई, पर अफ़सोस आहे त उन ते अमल न पियो थिए। वॾे वज़ीर खे ख़त लिखंदुसि त सरकारी तोड़े निजी सेक्टर में कम कंदड़ मुलाज़िमनि जी पघार में 35 खां 40% वाध कई वञे। सिंध हुकूमत अस्पतालुनि मां इलाज खणण लाइ मयत गाॾी सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध जे 29 ज़िलनि में 25 मयत गाॾियूं फ़राहम कयूं वेंदियूं। सेक्रेटरी सिहत सिंध हाईकोर्ट में एम्बुलेंस सर्विस फ़राहम करण वारे केस जी ॿुधणी दौरान रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट मूजिबि मयत खणण लाइ एम्बुलेंस न पर मयत गाॾी ॾिनी वेंदी। सिहत वारे सेक्रेटरी ठठे सिविल अस्पताल में बीठल एम्बुलेंसिस बाबति तफ़सील फ़राहम कंदे चयो त ठठे जी अस्पताल में बीठल एम्बुलेंसिस सेंटर लाइ लाइन पोल में शामिल करणियूं आहिनि। 52 नयूं ऐं 25 पुराणियूं एम्बुलेंसिस ठीकु करे सेंटर लाइन पोल में शामिल कयूं वेंदियूं।